महीने जी 27 जी रात असांजे सोने सरदार मदनी ताजदार के रब मेराज नसीब फरमायो। मेराज वो सफरा जो लजपाल नबी रात के थोड़े हिस्से में जमीनुन जा सैर आसमानन जा सैर करे अल्लाह जे कुदरत जा अजायब ॾिसी अण ॾिठा देह ॾिसी मोटी आयात दर जो कड़ो खड़कियो पे वुज़ू जो पानी वयो वयो। तव्हांखे ख़बर आहे त सफ़र करण जे लाइ सैर करण जे लाइ ॿ शयूं आम हूंदियूं आहिनि। हिकिड़ो मुफ़ासिलो, ॿियो वक़्तु। जेॾो वॾो मुफ़ासिलो तय कबो ओतिरो वॾो वक़्तु दरकार हूंदो आहे। हैदराबाद में कलाक ॿिनि कलाकनि में माण्हू मोटी सघे थो, पर कराची मां ॿिनि कलाकनि में मोटी न सघंदो। जेकॾहिं को खुश नसीब मदीने शरीफ वञे तो वो ॾींहं में या ॿिनि ॾींहंनि में मुश्किल मोटी सघे। जेतिरो मुफ़ासिलो घणो हूंदो ओतिरो वक़्तु वॾो दरकार हूंदो आहे। ऐं जेका साइंस आहे न, इहा पूरी साइंस ॿिनि शयुनि जे चौधारी फिरे थी, घुमे थी। टाइम एंड स्पेस, वक़्तु ऐं मुफ़ासिलो। साइंस जो मौजू है टाइम एंड स्पेस, वक्त ऐं मुफ़ासिलो। जेके साइंसी हक़ाइक़ आहिनि उहे सभु इन ॿिनि शयुनि जे गिर्द घुमंदा फिरंदा नज़र अचनि था। साइंसदान चवनि था त जेतिरो डिस्टेंस वधीक हूंदो, मुफ़ासिलो वधीक हूंदो, ओतिरो वक़्तु वधीक दरकार हूंदो। साइंसदाननि सवारियूं ठाहियूं, जदीद रॉकेट ठाहिया, जहाज ठाहिया, चंड ते पहुचण जी दावा कई। हाणे मुश्तरी ते वञण जे लाइ कोशिशूं कनि था, पर चवनि था त मुश्तरी हे जेको सयारो मुश्तरी आहे ज़मीन खां हज़ारे किलोमीटर परे आहे। जेकॾहिं असां को अहिड़ो रॉकेट ठाहियूं जेकड़ो हिकिड़े सेकंड जे अंदरि 5 लख किलोमीटर तय करे, हिकिड़े सेकंड में 5 लख किलोमीटर तय करे, तॾहिं बि असांखे समय साल लगंदा रुगे इन्हें मुश्तरी ते पहुचण जे लाइ। ऐं मुश्तरी ज़मीन के वेझे में वेझो सयारो आहे, वेझड़े में वेझड़ो गिरह। पोइ इन खां अॻिते नेपच्यून आ, प्लूटो आ, ॿिया कहकशां जा कई सितारा सयारा ऐं गिरह आहिनि। इहे सभु आसमान खां हेठि आहिनि, पहिरें आसमान जे अंदरि आहिनि। आसमान अञा मथे आहे, पहिरियों आसमान एतिरो परे आहे त ॿियो आसमान वरी अञा परे आहे, टियों आसमान अञा परे आहे। साइंस चवे थी त जेतिरो मुफ़ासिलो घणो थींदो ओतिरो टाइम घणो खपंदो। ओड़ी सवारी सुठी हुजण खपे, जहिड़ी सवारी सुठी हूंदी ओड़ो मुफ़ासिलो जल्दी तय थींदो। स्कूटर ऐं साइकिल जी सवारी में फ़र्क़ु त हूंदो न? जवाब चवंदा ॾियो। समझो था मुंहिंजी ॻाल्हि या कोन था समझो? कोटड़ी वारा जंहिंखे अलाह ज़बान ॾिनी आहे उहो त ॻाल्हाए। ख़बर त पए त जेरनि में वेठो आहियां या मुक़ाम में आयो आहियां। अलाह ख़ुशि कंदो आहे। सवारी जहिड़ी सुठी हूंदी ओतिरो मुफ़ासिलो जल्द तय थींदो। स्कूटर वारो
बराबर तिखो हलंदो साइकिल खां पर कार जी रफ्तार पंहिंजी आहे बेचारो लैंड क्रूजर जी रफ्तार अञा पंहिंजी आहे हेलीकॉप्टर जी रफ्तार अञा तिखी आहे जहाज जी रफ्तार अञा तिखी आहे रॉकेट जी रफ्तार अञा तिखी आहे जेड़ी सवारी तेज रफ्तार हूंदी ओतरो मुफासलो जल्दी जल्दी तय थींदो घट टाइम में वडो मुफासलो तय थींदो पर अॼु ताईं साइंस हैरत में आ जॾहिं उन्हनि मेराज जो किस्सो पढ़ियो त साइंसदान चवनि था असांजा अकुल कम नथा कनि त हिन ज़मीन खां आसमान ताईं पहुचण में लखे साल लॻी सघनि था पर मदीने वारो मीर इहे रात जे थोरे हिसे में कीअं मेराज मोजज़ो चइबो ई ने के आ जेके अकुल न मञे जेका ॻाल्हि अकुल में न अचे उनखे मोजज़ो चइबो आहे मोजिज़ यानी आजिज़ कंदड़ जंहिंमें अकुल कम न करे सघे बराबर मदीने वारे साईं जा मोजज़ा लातादाद हिन अणखुट मोजज़ा हिन पर मेराज जहिड़ो मोजज़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह एड़ो मोजज़ो के नबी के न मिलियो के रसूल के न मिलियो के मलाइक के भी एड़ी रफ्तार जी कुवत न मिली जेका मदीने वाले साईं के रब पावर अता फरमाए सुभान अल्लाह जेकॾहिं तव्हां के को चवे तबा मां कोटड़ी खां निकतुसि ऐं इस्लामाबाद घुमी वरी रात जो ही पहुची उस कोटड़ी में मञंदो भई इस्लामाबाद 1000 खां त मथे न किलोमीटर 1000 खां किलोमीटर मथे इस्लामाबाद वञण वरी मोटण भली केड़ी भी सुठी सवारी हुजई तडे भी टाइम त लगंदो हिकड़ी रात जे पेट में तू वनी मोटी न थो सकी पर जेरीमल मदीने वाले साईं फरमायो त मक्के का मस्जिद अक्सा वियुस मुल्क शाम में आ मक्को सऊदी अरब में आ ऐं मस्जिद अक्सा मुल्क शाम में आ विच जो मुफासलो 1000 किलोमीटर साईं फरमायो त जेरीमल मक्के मजा वियुसि त रात जे थोरे हिस्से में मस्जिद अक्सा भी वियुसि पर रुगे मस्जिद अक्सा न पहिरियों आसमान ॿियो टियों चौथो पंजो सतें आसमान खां बि मथे वियुसि मकान खां लामकान ते वियुसि ये सब सैर करे जो मोटी आयुसि त रात उहा साॻी रात हुई सुभान अल्लाह जेरीमल हबीबन करीमन मेराज जी गाल कई त इम्तिहान थी वियो सच नहीं कूड़न जो खोट नहीं खरन जो मञण वारन ऐं न मञण वारन जो इम्तिहान थी वियो अबू जहल चवण लॻो त हीअं कीअं थो थी सघे रात जे थोरे हिस्से में हेॾो वॾो मुफ़ासिलो तय करे तव्हां कीअं था अची सघो पर जेॾीमहिल अबू बकर ॿुधो चई त मुंहिंजो नबी सचो आहे मेराज बि सचो यो मेराज वारो मोजज़ो अॼु बि आशिकन जे लाइ परखा है सचन ऐं कूड़न जी परखा है अॼु बि हज़ारे माण्हू अहिड़ा आहिनि सदा आहिनि मुस्लमान था पर उन्हनि जूं दिलियूं शकन शुभन में मुब्तला आहिनि चवनि था ईअं कीअं थो थी सघे जो हुज़ूर वञनि वरी एतिरो जल्दी मोटी अचनि मुंहिंजा दोस्तो पर इश्क वारा मोहब्बत वारा सचे ईमान वारा चवनि था त मदीने वारो सचो उन जो मेराज भी सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। छो त कुरान तो फरमाए त सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, पाक उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे ख़ास बाने खे। सैर करायो अल्लाह के करायो? अल्लाह सैर कराइण वारो आहे, मदीने वारो सैर करण वारो आहे। जेको मेराज के नथो मञे इहो ॼण के अल्लाह जे कुदरत के नथो मञे, अल्लाह जे पावर के नथो मञे, अल्लाह ताला जल शानू जे ज़ात बाबरकात जी कुवत हैबत हशमत जो इनकारी आ। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जी ज़ात सुपर पावर आ। रब फरमाए थो त मेराज हुजूर पाण न कयो आ, मेराज कराइण वारो मां अल्लाह पाण। अल्लाह जे क्या केड़ी गाल दुखी आ? अल्लाह जे क्या का गाल दुखी ना है। रब जीअं चाहे ये थी सके जा शे तुझे अकुल में न अचे, पर अल्लाह जी ज़ात वडे कुवत वडे पावर वारी आ। रब जीअं चाहींदो आ ईअं कंदो। रब फरमाए तो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, पाक है अल्लाह जी ज़ात जे मेराज करायो, सैर करायो पंहिंजे महबूब बाने के। लैला रात जे थोड़े हिस्से में, सजी रात भी न, जे सजी रात लगी न, सजी रात भी न, रात जो भी थोड़ो हिस्सो। मौला किथों मेराज शुरू थियो, किथे वनी दंग थियो? रब फरमायो मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा, मस्जिदुल हराम में बैतुल्लाह वारी मक्का मुकर्रमा वारी मस्जिद हराम खां मुल्क शाम वारी मस्जिद अक्सा ताईं मदीने वारो मेराज करण वियो। अल्लज़ी बारकना हौलहू, जे मस्जिद अक्सा जे चौधारी रब फरमायो त असां बरकतूं नाज़िल करे छॾियूं आहिनि। उहा बरकतुन वारी मस्जिद अक्सा जंहिंजे चौधारी अल्लाह जे नबियनि जूं मज़ारूं आहिनि, अल्लाह ताला जे प्यारनि जा मक़बरा आहिनि, उन मस्जिद अक्सा जे चौधारी रब जी रहमत ऐं नूर वसी रहियो आहे। लिनुरियहू मिन आयातिना, हिन जे लाइ जो असां पंहिंजे महबूब खे पंहिंजूं के निशानियूं ॾेखारियूं। लिनुरियहू मिन आयातिना में तफसीर लिखन था त मस्जिद अक्सा का सतन आसमानन अर्श मुअल्ला ताईं जे सफ़र ॾे इशारो आहे त मुस्तफ़ा जो मेराज रुगे मक्के खां मस्जिद अक्सा ताईं न हुयो। लिनुरियहू मिन आयातिना, आसमानन जूं निशानियूं, गुच्छा राज, जन्नत जहन्नम, अल्लाह ताला जल शानू जा मलकूत, अल्लाह जा फरिश्ता जेकी राज अज ताईं के न ॾिठा हुया, कंहिंखे ख़बर न हुई, ऐसे सभई राज मदीने वारो मीर ॾिसी आयो। सुभान अल्लाह। पर रुगे आसमानन ते सैर, अर्शन ताईं सैर ख़त्म न थियो। इन्नहू हुव समीउल बसीर, बस इहो ई ॾिसण वारो, इहो ई ॿुधण वारो हुयो। यानी ज़मीनुनि जे सैरन खां पोइ आसमाननि जा सैर, आसमाननि जे सैरन खां पोइ अहिड़े मक़ाम ते हुज़ूर पहुता जिते न ज़मीन हुई, न आसमान हो, न जिब्रील हो, न मीकाईल हो, के मखलूक जो नाम निशान न हुयो, सिर्फ रब जी ज़ात जा जलवा हुया, अल्लाह जी ज़ात हुई। उन मकाम ते जे बी शख्सियत हुई त मोहम्मद करीम जी। सुभान अल्लाह। इन्नहू हुव समीउल बसीर, बेशक इहो ई ॾिसण वारो, इहो ई ॿुधण वारो हुयो। कुरान जे इन लफ़्ज़नि मझां मालूम थिए पियो त मेराज जो सफ़र 3
मरहलन में थियो, टिन हिस्सन में थियो। पहिरियों ज़मीन जो सैर, ॿियो आसमान जो सैर, अर्शन ताईं सैर, टियों मरहलो अर्शन खां मथे मकान खां लामकान ते हेठ खल्क हुई, हेठ मखलूक हुई, पर मथे सिर्फ खालिक जी ज़ात जा जलवा हुया। ॿियो तुंहिंजो मुंहिंजो नबी मोहम्मद करीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन एडे ड्रिखे सफर में, एडे तवील सफर में अल्लाह पंहिंजे हबीब खे पाण दावत ॾेई घुरायो। तव्हां बि पंहिंजे दोस्तनि खे दावतूं ॾींदा आहियो, कोटड़ी वारो कंहिंखे सॾु ॾींदा आहियो, दावत कंदा आहियो, पोइ कॾहिं कार्ड लिखी मोकिलींदा आहियो, कॾहिं न्यापो सनीहो मोकिलींदा आहियो, कॾहिं वरी जो को ख़ासि महिमान हूंदो आहे त उन ॾे पुट मोकिलींदो या भाउ मोकिलींदो या पंहिंजो वेझो माण्हू को नौकर चाकर मोकिलींदो त बाबा हे मुंहिंजो प्यारो वेझो माण्हू आहे, उनखे तूं वञी रूबरू दावत ॾेई आ। पर जे अञा महिमान अहमियत वारो हूंदो आहे त पंहिंजो माण्हू बि मोकिलिबो आहे, सुवारी बि मोकिलिबी आहे। अल्लाह पंहिंजे हबीब खे मेराज जे सफ़र ते पाण घुरायो, पाण दावत ॾिनी, कार्ड न मोकिलियईं, को पैगाम मोकिलण पहुचाइण वारो फ़रिश्तो न मोकिलियईं, पर नूरी मलाइकनि जे सरदार मोहम्मद करीम खे जे मठण जे लाइ नूरी मलाइकनि जे सरदार जिब्रील अमीन खे मोकिलियईं। वरी आसमाननि जी नूर वारी सवारी बुराक भी मोकिली। सुभान अल्लाह। सवारी बरब मोकिली। वरी खिदमत जेला नौकर चाकर बेली बाना बनाए 70,000 मलाइक भी मोकिलिया। जिब्रील के हुक्म मिलो तो जिब्रील मुझो महबूब मस्जिदुल हराम में हती में काबा में सुतल्ला पंजो नूरानी चेहरो मुस्तफा जे कदमन सा गही उतार जा। उठन त अर्ज कजाए या रसूल अल्लाह इन्नल्लाह अश्ताक इला लिकाइक, बेशक अल्लाह ए हबीब तुझे दीदार जो अल्लाह पाण मुश्ताक हुआ। यो जुमलो वरी बुधो, अल्लाह तुझे दीदार जो पाण मुश्ताक हुआ। इन्नल्लाह अश्ताक इला लिकाइक, तुझे दीदार जो तुझे जलवे ॾिसण जो अल्लाह पाण मुश्ताक आ। हबीब ही सवारी आ, सफ़र जेॾो ॾिघो आ, सवारी बि अहिड़ी भली आ जो जेसी ताईं नज़र पहुचंदी बुराक जी पहिरीं विख ओसी ताईं। सुभान अल्लाह। बुराक बर्क मां वरतला, बर्क माना बिजली, बुराक बिजलियूं, हिकड़ी बिजली भी न, बिजलियुनि जो मजमूओ। वो महबूब जो जेला सवारी उहा आई जेका नूर वारी हुई, जो सफ़र नूर वारो हुयो, सफ़र ॾिघो हुयो, त उन जेला सवारी बि अल्लाह ताला ओड़ी शान वारी मोकिली। सुभान अल्लाह। जेरी मल सोना हबीब बुराक ते चढ़न लगा त बुराक खुशी में बुल पियो, खुशी में छलांग पियो लगाए त जिब्रील हथ हणी पुठीअ ते चयुसि त ओ बुराक सब्र कर, अज तो ते सरदारन जो सरदार जो सवारी करे। सुभान अल्लाह। ए बुराक अज तो ते उहा ज़ात थी सवारी थे, सवारी करे जिन जड़ो कायनात में न अगु थियो न पोइ थींदो।
सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिब्रील जो अकीदो तो बुधो न कोटड़ी वारो मुल्लो चे तो नबी असां वांगुरो असां जेड़ो हो जिब्रील चे तो नबी जेड़ो कायनात में बियो को आहे ही कोन वो सच्ची बुधायो तो जिब्रील जो अकीदो सच्चो या मुल्ले वारो अकीदो सच्चो मुल्ला डालडा खोर डीजल मुलामने के केड़ी खबर तो मुस्तफा जो शान छाहे जे शान मुस्तफा जो पुछणो आ तो जिब्रील का पुछना तो केडो आ शान नबी सोने सरदार इकड़े डी जिब्रील साईं जी खिदमत में आयो जी या रसूल अल्लाह कल्लबतुल अर्द मशारिकहा व मगारिबहा मां पूरी रुई जमीन ओभर ओला घुमी आयो है पर सोना तो जड़ो मुखे नजर ही न थो अचे मुल्ले लिखियो आए किताब में तो नबी जी इज्जत वडे भा जेतरी आ अस्तगफिरुल्लाह अज़ीम जिब्रील जो नजरियो आ तो पूरी कुर्रे अर्द में मुझे पूरी कायनात में मुझे मदीने वाले साईं जेड़ो बियो को आहे ही न तवा केड़ो अकीदो रखंदो मुल्ले वारो या जिब्रील वारो हां चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सोना हबीब बुराक ते सवार थिया जिब्रील महार लगाम पकड़े बीठो मिकाईल रकेब झले बीठो सरदारन जो सरदार बुराक जो सवार थियो जेरिमल हबीब मस्जिद अक्सा में आया अल्लाह जो हुक्म मिलियो तो ए नबियो ए पैगंबरो ए रसूलो ए मुरसलो अज पंजो मसारू छड़ियो अज पंजे कब्रुन मा निकरो अज हड़ई मस्जिद अक्सा में गडजी कतारू करे भी हो जो मुझो महबूब अची रयो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह आजियां पई थे इस्तकबाल पियो थे मदीने वाले साईं जी जात जो आजियाणो अल्लाह जा नबी गड थिया आहिनि सवा लख नबी पंहिंजे मज़ारुनि मां निकिरी मस्जिद अक्सा में कतारूं करे बीठा त अॼु नबीअनि जो इमाम अची रहियो आहे जेरिमल सोना हबीब मस्जिद अक्सा में पहुता त हर नबी पियो चे मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा वाह तू जो अचण बुत फोरा थियण ही तुंहिंजा मौजज़ा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा ज़बान चुप न हुजे मुस्तफा जी नात गायो अज मलाइक तव्हांजा बि नाला लिखनि था पिया मजलिस पूरी थींदी या लिस्ट पहुचंदी मदीने में खबर पए त कहिड़ा कहिड़ा आशिक मुस्तफा जे मोहब्बत वारा वाह तुंहिंजो अचण बुत फोरा थियण ही तुंहिंजा मौजज़ा मरहबा मरहबा दोस्तों सवा लख
नबी है मुझे सोने नबी जे इस्तकबाल में बीठा है जरिमल हबीब पोता हुक्म मिलो जिब्रील बांग चो त अज सब नबी नमाज पढ़ंदा जरिमल जिब्रील बांग चैया सब नबी सिफुन में बीठा है नमाज पढ़न वारो मुसलो खालिया सभिनी नबियन जो अबू सभिनी इंसानन जो बाबो आदम बीठो 70,000 नबियन जो अबू हजरत इब्राहिम खलील बीठो अल्लाह जो कलीम मूसा तूर सेना ते वनी अल्लाह सा गालियों करण वारो मूसा भी बीठो रूहुल्लाह बिना पीर जे पैदा थियण वारो जीजल अम्मा कुआरी मरियम जे बतने पाक मजा अल्लाह जे कुदरत सा कलिमतुल्लाह अल्लाह जो मसीह हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह भी बीठो हाने खबर पवंदी त इमाम केर तो थी मुसलो खालिया मुझा दोस्तों जिब्रील के हुक्म मिलियो ओ जिब्रील जे जमायत में मुहम्मद करीम जे मुसले इमामत ते बियो को भी न सगंदो अज सभिनी नबियन जी अगर इमामत कंदो त हसनैन जो नानो मुहम्मद करीम इमामत कंदो सब नबियन जो सजन सालार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू सुभान अल्लाह मुझा दोस्तों हुजूर मुसल्ले इमामत ते बीठा हड़ई नबी सिफुन में पोते बीठा उड़ता विदा हो नमाज ते जी नमाज में मस्जिद में ता ॾिठो न कि हिकिड़ी नंढड़ी गोलाई ठहियल हूंदी आहे छा चवंदा आहियो मेहराब इन मेहराब में केर बीहंदो आहे ॻाल्हायो केर बीहंदो आहे इमाम हाणे इमाम खां को अॻियां बीहे नमाज थींदसि भला इमाम सा कुल्लो कुल्ले में मिलाए बराबरी करे बीहे नमाज थींदसि न अॻियां थींदो न बराबर थींदो पुठियां बीहंदो इमामत जी तकलीद कंदो इमाम जी पैरवी कंदो इमाम जीअं चवंदो अल्लाह अकबर तॾहिं झुकंदो जे इमाम जेखां अॻराई कयई नमाज़ न थींदी इमाम सां बराबरी कयई नमाज़ न थींदी इमाम सां हमसरी कयई नमाज़ न थींदी इमाम खां अॻिते वधियो नमाज़ न थींदी अॼु 1.25 लख नबी को बि नबी मुंहिंजे मुस्तफा जे बराबर बीहण वारो नाहे हुजूर खां अॻिते बीहण वारो नाहे हुजूर जे बराबर बीहण वारो नाहे हड़ई नबी पोइते असांजो नबी सभिनी खां अॻिते हेॾे मूड़े ध्यानु कयो हज़रत मूसा के भी हिम्मत न थी जो हुजूर सां बराबर थी बीहे इब्राहिम खलील भी बराबर न बीठो पुठियां बीठो ऐं हे निभागो कलमो भी नबी जो पढ़ाए ऐं सॾाए थो त जहिड़ो नबी तेड़ा असां जहिड़ो उहो बशर तेड़ा असां बशर
नबियन बराबरी न कई हे मुस्तफा जे टुकरन ते पलट चढ़ण वारो निमक मुर्दार चे तो नबी असां जेड़ो असां नबी जेड़ा आयूं ओ मिठा इन अकीदे का अल्लाह शल बचाए अकीदो इहो रखो जेको मस्जिद अक्सा में नजर अची रहियो सारे नबी ने मेरे नबी तो थले थले वो मेरे नबी दिया शाना बले बले वो मेरे नबी दिया शाना बले बले मेरे नबी दिया शाना आखो मेरे नबी दिया शाना बले रब सोने कायनात बनाई यार दी खातिर सारी बज़्म सजाई रब ने लिखाइया शाना यार दिया शाना यार दिया रब ने लिखाइया शाना यार दिया सोने मन मोड़े मन ठार दिया सुभान अल्लाह मुझा दोस्तों सारी कायनात जा सरदार नबी सब सिफ में हुआ पर इमाम हुयो त दिल पर मोहम्मद करीम फिकी कायदो आहे त इमाम उहो थींदो जेको सॼी जमात में सभिनी खां वधीक आलिम हुजे सभिनी खां वधीक सूरत में सुहिणो हुजे वधीक इबादत गुज़ार हुजे सालिह हुजे सभई जे हिक जहिड़ा आहिनि त ॾिसबो त सभिनी खां वधीक सुहिणो केरु आहे नज़ाकत में निफासत में हुस्न में जमाल में जेको वधीक हूंदो उहो इमामत जे मुसल्ले ते बीहंदो मुंहिंजा दोस्तो मस्जिद अक्सा में हड़ई नबी सुहिणा शान वारा मान वारा मर्तबे वारा पर सभिनी जो जे इमाम बणियो त तुंहिंजो मुंहिंजो नबी मदीने वारो साईं बणियो गाल समझ में आयव जॾहिं मां नमाज़ पढ़जी वई न त मिंबर लॻो मिंबर मिंबर समझो था न मता हो मिंबर समझो जंहिंखे वोट ॾींदा आहियो अंगूठो हणी उहो मिंबर न मिंबर जेको मस्जिद में आहे जंहिंते इमाम बि ख़ुतबो ॾींदो आहे मस्जिद अक्सा जे मेहराब जे करीब मिंबर लगायो वियो ऐं रब जो हुकुम मिलियो त हे नबीओ तव्हां पंहिंजे मथां रब जा गुण ॻायो रब जा छोरा जेकी अवां मथां थिया आहिनि उहे बि बयान कयो फअस्नौ अला रब्बिहिम अज़्ज़ वजल पोइ हर नबी मिंबर ते वारे वारे ते ईंदो वियो ख़ुतबो ॾींदो वियो तकरीर कंदो वियो जेके उन ते रब जा छोरा हुया उहे ॻणींदो बयान कंदो वियो मुंहिंजा दोस्तो रिवायत में थो अचे पियो फ़क़ाल इब्राहीम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी इत्तख़ज़नी ख़लीला इब्राहिम मिंबर ते चढ़ियो कि अल्लाह जा शुक्राना है रब मूंखे पंहिंजो दोस्त बणायो आहे मां अल्लाह जो दोस्त आहियां केरु इब्राहिम केरु आहे चओ अल्लाह जो सही इहा का मामूली ॻाल्हि आहे अल्लाह जो दोस्त थियणु इब्राहिम चयो वआतानी मुल्कन अज़ीमा अल्लाह ताला मूंखे वॾो मुल्क अता फरमायो मूंखे रब हिक फर्द खे उम्मत बणायो मुंहिंजो जीअण मुंहिंजी वफ़ात सभु रब जे ख़ातिर हुई मां उहो इब्राहिम आहियां
जे ते रब निमरूद जी बाह के बाग बनायो हुयो वजालहा अलैया बर्दन वसलामा निमरूद जी बाह के रब मुझे मथा थदी सलामती वारी बनायो मां उहो रब जो खलील आया रब जा शुक्र अल्लाह जा एहसान मुके रब एडी नेमतुन सा नवाजियो यो खुतबो ॾेई लथो त वरी मूसा अलैहिस्सलाम मिंबर ते चढ़ियो असमा अला रब्बी पंहिंजे रब जी सना बयान कई फकाल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी कल्लमनी तकलीमा रब जा शुक्राना अल्लाह हमसा कचहरी कई सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे न तव्हां वञो पंहिंजे मुर्शिद सां मिलो मुर्शिद तव्हां सां कचहरी करे त ख़ुशि थींदो या न जे न इमरान खान अचे तोसां कचहरी करे पेर न खुपंदी ज़मीन ते 5 फुट मथे पियो उॾामंदे थई वज़ीर आज़म सां कचहरी करे आयो हां वाह जो शान हजरत मूसा जो तूर सेना ते वियो त अल्लाह जी ज़ात सां ॻाल्हियूं पियो करे कचहरी पियो करे हिकिड़ी रात मां बि तूर सेना ते रही आयो आहियां मिस्र वियोसि मूंखे बि शौक़ु थियो त इहो जबल वञी ॾिसां जिते अल्लाह ताला तजल्ली फरमाई हुई जिते मूसा अलैहिस्सलाम रब सां ॻाल्हियूं कचहरियूं कयूं खुदा जाने तो उहा जाए अज भी मौजूद है जबल जी मथे चोटी ते पहाड़ जी चोटी ते मुखे भी चढ़ंदे 8-10 कलाक लगा ते वनी चोटी ते खुदा जाने तो जेमल उन जबल जे चोटी ते पहुतुस त इए पियो लगे जणो अल्लाह जो नूर वसी रहियो सचियूं गुज़री पर उन जबल जे ज़र्रे ज़र्रे ते अज भी रब जी रहमत वसी रही जिते हजरत मूसा अलैहिस्सलाम रब सां ॻाल्हियूं रिहान पियो करे चेतो वकल्लमनी तकलीमा अल्लाह मूसा इए ॻाल्हियूं कयूं जीअं ॻाल्हियूं कचहरी कबी बस्तफानी बिरिसालतिही व बिकलामिही व करबनी नजिया अल्लाह मुखे चूंडे पंहिंजी रिसालत ॾिनी मूसा कलाम कयो ऐं मुखे वेझड़ो करे सरकोशी कई पुट हेॾे मूंॾे ध्यानु कयो हेॾे मुंहिंजे वेझो उथी तव्हां ॿुधो मूं छा चयो सिर्फ़ु मौलवी साहब ॿुधो ऐं ॿियो मूं ॿुधो जेको हिन ॻाल्हायो जेको मूं ॻाल्हायो इन खे सिर्फ़ु आहे सरगोशी करणु हजरत मूसा तो चवे वकरबनी ऐं मूंखे करीब कयई वेझड़ो कयई नजिया मूसा सरगोशी कयई मूसा रब अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जे सकी जेके कंहिं सां न कयई उहा रिहान उहा कचहरी उहे कुर्ब वारियूं ॻाल्हियूं मुंहिंजे रब मूसा कयूं मां उहो मूसा आहियां आहे न शान मूसा जो सुभान अल्लाह व अनज़ल अलैहि तौरात अल्लाह ताला मुते तौरात नाज़िल कयो वजल हलाक फिरऔन अला यदई फिरौन जड़े जाबिर बादशाह के मुझे हथों रब मारायो मां उहो मूसा आहियां हे खुतबो पियो ॾे पंहिंजे मिंबर ते चढ़ियो सब नबी वेठा ॿुधनि
जे जो जलसो आ न तहां जो मेराज जो जलसो था बुधो न को बयान करे तो तहां हड़ी बुधो था पिया मस्जिद अक्सा में 1.25 लाख नबी वेठा हुया मूसा पे तकरीर करे हड़ी नबी पे बुधन चन पे वाह बराबर बराबर मूसा तो सा वडो रब जो वड थियो वडियो रब जो मेहरबानी थियो हजरत मूसा लसो वरी हजरत दाऊद अलैहिस्सलाम मिंबर ते चढ़ियो दाऊद चढ़न लगो असना अला रब्बी पंजे रब जी सना बयान कंदे चई अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी मलिका अल्लाह जा शुक्र जो रब मुखे नबी भी बनायो बादशाह भी बनायो नबूवत में बादशाहत में वाह जो सारा रब जी मेहरबानी थी व अनज़ल अलैय ज़बूर अल्लाह ताला मुते पंजो आसमानी किताब ज़बूर नाज़िल कयो वल आन लियल हदीद अल्लाह ताला मुझे हथन में लोह के मेण करे छड़ियो हजरत दाऊद के रब एड़ो पावर ॾिनो हो जो हीअं लोह हूंदो न लोह उनखे हीअं वराईंदो त वरी पवंदी हीअं वरा हे हथनि मुंझनि में टिशू पेपर वरी थो वञे हाँ हे टिशू पेपर जाॾे वरियास ॾाढे वरे थो हजरत दाऊद अलैहिस्सलाम लोह खे ईअं वराईंदो जीअं हितां टिशू पेपर आहे न पावर हाँ 10 ॼणा उथो तॾहिं बि हिन राड खे बि चिॿो छा न करे सघे हाँ हिकिड़ो गाडर हे रेल वारो जेको आहे न इहो कॾहिं 100 मुड़स लॻायूं त ॾोड़ो करे ॾियो पर सोने दाऊद खे रब उहो पावर हथन में ॾिनो हुयो लोह जो गाडर हीअं करे त ॾोड़ो ये मेण वराए बिया ये लोह उन्हनि जे हथनि में वरी पवंदो वसखर लियल जिबाल युसब्बिहन महू वतैर चप्पल रब मुतीअ करे ॾिना हुया हज़रत दाऊद चप्पलनि खे सॾींदो त ड्रोड़ंदा ईंदा हुया पखी उन्हें जे हुक्म जा मुती हुया ये पखियुनि जो वलर वञे दाऊद सॾु करे त पखी मोटी अचन मुला खे चओ झिरकीअ खे सॾे झिरकी त छा फुसड़ी बि सॾंदे कोन्हे हाँ हाँ हे बचे तो नबी असां जहिड़ो नबी असां नबी बशर सभु हिकु जहिड़ा आहियूं ॿुधी नथो मरे इन लफ़्ज़नि चवण सां हाँ हाँ पखी हज़रत दाऊद जो चयो मञंदा हुया ऐं जबल बि तस्बीह पढ़ंदा हुया व आतानियल हिकमत व फसलल खिताब दाऊद तो चए त अल्लाह ताला मूंखे हिकमत ॾिनी दानाई ॾिनी मूंखे गुफ्तगू जो बेहतर अंदाज़ ॾिनो मां उहो अल्लाह जो नबी दाऊद आहियां सुभान अल्लाह वाह 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 दाऊद तुंहिंजो शान वाह तव्हां वांगुरु चुप कयूं त नहीं वेठा नबीअ जो तारीफ़ ॿुधनि पिया त ख़ुशि पिया थियनि चवनि पिया सुभान अल्लाह वाह 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 साईं वाह तव्हांजो शान आहे बस हज़रत दाऊद ख़ुतबो ॾेई लथो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम मिंबर ते चढ़ियो हज़रत सुलेमान तो चे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी सखर लियर रियाह रब जा शुक्राना जो रब हवाऊं मुझो मुतियो कयूं हुयूं हवा के जवा उत्तर ते घुले जवा हाणे ॾखण ते घुल त ॾखण ते घुली पए सुलेमान जो हुक्म मिले ओ हवा इन मुझे तख्त ते खे उडारे त
हवा उडारे पई हले साईं तख्त छा हुयो उन ते 9 लख कुर्सियूं पवंदियूं 9 लख घणियूं 9 लख कुर्सियूं पवंदियूं एॾो तख्त कुशादो हुयो उनखे हवा खे चवंदो त उडार तख्त खे महीने जो पंध सुबुह जो महीने जो पंध शाम जो मुफ़ासिलो एॾो तय कंदो उहो तख्त हज़रत सुलेमान तो चवे त रब करीम मूंखे हवाऊं मुती करे ॾिनियूं वल जिन्न वल इंस वसखर लिय शयातीन यअमलून ली मा शिअतु मिन महारीब व तमासील व जिफानिन कल जवाब व कुदूर रासिया रब मूंखे जिन्न मुतीअ करे ॾिना देव मुतीअ करे ॾिना शरीर जिन्न शैतान मुतीअ करे ॾिना चवान ही घर ठाहियो त ठाहींदा ही मेहराब ठाहियो त ठाहींदा वॾा थाल उहे ठाहींदा जेको हुकुम ॾियां उहे कंदा हुया इहे रब करीम मूं ते एहसान कया व अल्लमनी मंतिक तैर रब मूंखे पखियुनि जूं ॿोलियूं सेखारियूं कुकड़ चए थो कुकड़ू कू ख़बर अथव छा थो चए तो चए थो ट्यूं 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 तोखे मूंखे ख़बर न आहे त छा चयईं इहा ॿोली जीअं हाणे मिसाल असांखे पछतो न अचे हिते पठाण बि ॻाल्हाइनि असांजे लाइ दॿे में ठिकरियूं सम्झंदो जी मां हेॾे हाणे पंहिंजो फिल्म आई न हुननि जी ॿोली हुजे फिलिपीनू मां चवां थो ड्राइवर खे कयूं भाड़े ते ड्राइवर मुंहिंजो हेॾे हलणो त होॾे पियो वञे न हो मुंहिंजी ॿोली सम्झे न मां हुनजी ॿोली सम्झां वो ता ॿोली सम्झण बि वॾी ॻाल्हि आहे हर जानकार जी पंहिंजी पंहिंजी ॿोली आहे जीअं सिंधियुनि जी ॿोली सिंधी आहे सिरायुनि जी ॿोली तेकू मेकू ऐं वरी बरोचनि जी ॿोली थे घुसे मैं घुसे हर कंहिंजी ॿोली आहे मुंहिंजा दोस्तो इहे पखियुनि जूं ॿोलियूं आहिनि सिरड़ियुनि जी ॿोली आहे गिछुनि जी ॿोली आहे मुंहिंजा दोस्तो कबूतरनि जी ॿोली आहे तोतनि जी ॿोली आहे तूं असां उहे ॿोलियूं न सम्झंदा आहियूं हिकिड़ो पखी ॿिए जिन्स वारे पखी जी ॿोली न सम्झंदो आहे कबूतर जी ॿोली बाज़ न सम्झंदो बाज़ जी ॿोली हेड़ो न सम्झंदो हेड़े जी ॿोली आड़ी न सम्झंदी हर कंहिंजी ॿोली पंहिंजी आहे पर हज़रत सुलेमान सभिनी पखियुनि जूं जिन्ननि जूं जानवरनि जूं ॿोलियूं सम्झंदो हुयो जो मां उहो सुलेमान आहियां मूंखे रब हर शइ जी ॿोलियुनि जो इल्मु ॾिनो मूं ते एॾा रब जा एहसान थिया ए नबीओ मञो था मुंहिंजो शान हड़नी चयो वाह 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 सुलेमान वाह तुंहिंजो शान हज़रत ईसा उथियो अस्मा अल्लाह अज़्ज़ व जल हज़रत ईसा अल्लाह जी सिफ़त ऐं सना बयान कंदे चयो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अल्लमनि तौरात वल इंजील अल्लाह जा शुक्राना आहिनि जे मूंखे तौरात बि सेखारियो इंजील मूं ते नाज़िल कयो इंजील जो बि हाफ़िज़ तौरात जो बि हाफ़िज़ सुभान अल्लाह वजालनी उब्रिउल अकमह वल अब्रस व उहिल मौता मूंखे रब इहो शान ॾिनो जो अंधे खे हथ लायां त अखियूं रोशन कोढ़े के हथ लाया त कोढ़ जी बीमारी खत्म
मुर्दे के हथ लाया त मुंह चेरो थी उथी पवे आहे न शान सॼी कोटड़ी जा माण्हू गॾु थियनि हिकिड़ी कबर वारे खे मिनथूं कनि भाउ उथी चेरो थी ॻाल्हायो छो रोज़ मां चारींदा चओ त कोन चारींदासीं न आहे ताक़त तव्हां में पर अल्लाह जो नबी पुराणे खां पुराणी कबर ते अचे इशारो करे चए कुम बिइज़्निल्लाह उथी अल्लाह जे हुकुम सां त मुर्दो कबर चीरे चेरो थी उथी बीह रहे हज़रत ईसा चयो त मूंखे रब एॾा वॾा शान ॾिना वतहरनी वरफ़ानी मिनल लज़ीन कफ़रू अल्लाह मूंखे पाक बणायो ऐं जन मुंहिंजो इनकार कयो जेके मूंखे सलीब ते चाढ़नि पिया सूर्य ते लड़काइण चाहिनि पिया रब उन्हनि खे अंधो बणाए मूंखे आसमान ते खणाए वरितो दुश्मन ॾिसंदे रहिजी विया ईसा खे चोथे आसमान ते रब खणायो वआज़नी मिन शैतानिर रजीम मां उहो ईसा आहियां जो मूंखे रब शैतान तड़ियल खां बचाए पनाह में रखियो हज़रत आदम खां वठी हर नबी ख़ुतबो ॾींदो वियो हज़रत ईसा ते जे ॻाल्हि पहुती हाणे ईसा खां पोइ जॾहिं ईसा तकरीर करे लथो त हाणे सभिनी जूं निगाहूं मिंबर ॾे हुयूं त हाणे बयान जे लाइ केरु थो अचे हाणे ख़िताब कंहिंजो थींदो जेॾीमहिल सभिनी जूं निगाहूं मुश्ताक खॼण लॻियूं ओॾी महिल तुंहिंजो मुंहिंजो रसूल तुंहिंजे मुंहिंजे दिल जो दिलबर मोहम्मद करीम मिंबर ते आयो महबूब आया त मुर्कंदा आया महबूब मिठा तुंहिंजे मुर्कण तां सदके महबूब मिठा तुंहिंजे मुर्गण ताम सदके अमाश सदीका जे सुई लहण तम सदके सुभान अल्लाह हबीब जो आया त चेहरो ईअं पियो चिमके जो मस्जिद अक्सा वारा पिया सम्झनि त ॼणो चोटी जो चंड मस्जिद अक्सा में लही आयो हसीन चेहरो ऐं लाल लपड़ा इहे गुलनि में गुलाब लाए ओ जान जाना जगन में तुझो सही जवाब ना है ओ जान जाना ओ शाह जगन में तुझो सही जवाब ना है जेॾीमहिल हबीब आया फ़क़ाल कुल्लुकुम असना अला रब्बी व अना मुस्निन अला रब्बी हबीब जो आया तो मुस्तफ़ा जा मिठा मिठा चप मुबारक चुरिया खिताब लाजवाब शुरू थियो साईं फरमाइनि था ए नबीओ ए पैगंबरो अव्हां हड़नी पंहिंजे रब जी सिफ़त ऐं तारीफ़ कई पंहिंजे रब जा तव्हां ते जेके थोरा गुण थिया हड़नी उहे बयान त मां बि थो बयान कयां त मूं ते मुंहिंजे रब जा केॾा थोरा आहिनि अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन
मुखे सभिनी जहानन जे लाइ रहमत बणाए मोकिलियो। हिकिड़ी खूबी ते ॻाल्हि दंग थी मूसा पंहिंजी कौम जे लाइ, ईसा तब पंहिंजी कौम जे लाइ, नूह तब पंहिंजी कौम जे लाइ, जे इद्रीस तब पंहिंजी कौम जे लाइ, जे अखनू तब पंहिंजी कौम जे लाइ, पर मदीने वारो हड़नी कौमुन जे लाइ, ज़मीन वारन जे लाइ, आसमान वारन जे लाइ। मुंहिंजा दोस्तो, जिते जिते खुदा जी खुदाई आहे, हर उन जाइ जे लाइ मदीने वारो रहमत बणजी आयो। हड़े नबी चिताए पिया ॾिसन, दीदार पिया कनि मदीने वारे जो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था वकाफ़तल लिन्नास बशीरम व नज़ीरा। मुखे रब सभिनी इंसाननि जे लाइ ख़ुशख़बरियूं ॾींदड़, भेजारींदड़ बणाए मोकिलियो। तव्हां रुॻे पंहिंजी पंहिंजी कौम जे लाइ आयो, मां पूरी इंसान ज़ात जे लाइ नबी बणजी आयुसि। वअनज़ल अलैयल फुरक़ान फी तिबयान कुल्लि शै। रब मुझे मथा फुरकान कुरान नाज़िल कयो, जंहिंमें हर शइ जो खुलो बयान आहे। कंहिंखे तौरात मिलियो, कंहिंखे ज़बूर, कंहिंखे इंजील, पर तौरात ब मूसा, इंजील ब ईसा, हस्तंद फिदा यक हर्फ कुरान मुहम्मद। हड़ई आसमानी किताब एक पासे, कुरान जे हिक हर्फ जो शान अञा आला ऐं बाला। बुधो बुधो नबियो, ए पैगंबर बुधो, अल्लाह ताला मुखे कुरान ॾिनो, जंहिंमें पूरी कायनात जा इल्म समायल आहिनि। वजअल उम्मती खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। पंहिंजी पंहिंजे नेमतुनि जी ॻाल्हि कई, पर मदीने वारे ही बि ॿुधायो त ए नबीओ, ख़बर अथव मूंखे उम्मत अहिड़ी मिली आहे जेका सभिनी उम्मतुनि जी सरदार उम्मत आहे। सुभान अल्लाह। ओ मिठा, शुक्र कर शुक्र कर, शुक्राने जा नफिल पढ़जो, मोहम्मद करीम जो उम्मती रब कयो। सुभान अल्लाह। चो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मौला तुझा शुक्राना जो मोहम्मदी उम्मत में शामिल कयूं। साईं फरमाइनि था वजअल उम्मती हुमुल अव्वलून व हुमुल आखिरून। मुंहिंजी उम्मत अॻी बि आहे, पुठी बि आहे। जो आई आहे सभिनी खां पोइ, जॾहिं क़यामत में उथंदी त सभिनी खां अॻु जन्नत ॾिसी। हे भी कमाल है ना। आया सभिनी का पोइ, सभिनी नबियनि जूं उम्मतूं खुटियूं तॾहिं हीअ उम्मत आई। पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त आदम खां ईसा ताईं हड़नी नबियनि जूं उम्मतूं पोइते, हे मुस्तफा जा आशिक सभिनी खां अॻु जन्नत। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, वशरहली सदरी, रब मुझो सीनो खोलियो। वफदअनी विज़री, रब मुझा पार खणाए छॾिया। वरफ़अली ज़िक्री, रब मुझो ज़िक्र बुलंद करे छॾियो। वजअलनी फातिहन व ख़ातिमा, सभिनी नबियनि जो अॻियो नबी बि माया, त पछाड़ी वारो नबी बि माया। यो खुतबो मुझे दिल पर नबी ॾिनो। खुतबो ॾेई लथा, खुतबो ॾेई लथा, खुतबो ॾेई लथा, त नबियनि जो अबो हज़रत इब्राहिम ख़लील चवण लॻो त वेहो वेहो, अञा जलसो पूरो न थियो आहे, वेहो। घणनि खे तकड़ बि थींदी आहे न उथण जी।
नबी सगोरो तो फरमाए त वेहो अञा जलसो पूरो न थियो आ आखिरी खिताब वरी मुखे करणो आ आखिरी फैसलो मुखे ॾियणो आ सब नबी मुतवज्जो थिया अॻो तकरीर करे त वियो ई जिन हाणे फैसलो ॾियणो आ तव्हां सभिनी पंहिंजूं सिफ़तूं बयान कयूं हाणे मां इब्राहिम थो तव्हांखे ॿुधायां त जेके मोहम्मद करीम खे सिफ़तूं मिलियूं आहिनि बिहाज़ा फज़लकुम मुहम्मदुन इन्हनि सिफ़तुनि जे करे मोहम्मद तव्हां सभिनी जो सरदार मोहम्मद तव्हां सभिनी खां फज़ीलत वारो आ मोहम्मद तव्हां सभिनी खां वधीक शान ऐं ईमान वारो जहाज ॾिसो त पोइ मां बयान कयां अलाह कंदो जहाज में चढ़ी हलंदो मदीने पर इन हवाले वेंदो मदीने जो तव्हां मदीने वारे जो ज़िक्र बि गौर सां नथा ॿुधो तवजह त मूंखे कयो न हाणे फैसलो थियो इब्राहिम खलील चयो त ए नबीओ ए पैगंबरो ॿुधो जेके फज़ीलतूं मदीने वारे खे मिलियूं आहिनि इहो त असां सभिनी नबीअनि जो इमाम आ अॻवान आ सभिनी जो सरवाणो आ सभिनी खां वधीक इज़त अज़मत शान वारो भला मुल्ला मुंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधे माना इब्राहिम खलील जी मञे हड़नी नबियन चयो ओ बाबा इब्राहिम तू सच्चो तुंहिंजो फैसलो मञोसी तुंहिंजो फैसलो मञोसी त मुस्तफा सभिनी जो अॻवान तव्हां जो फैसलो मञो था बस इहो अक़ीदो रखो मरंदे बाक़ी ताईं इन अक़ीदे खे छॾणो न को मुल्ला पुछड़ी जा ज़ोर लाए भी है पर तू चो त मुंहिंजो सरदार मदीने वारो साईं साईं फरमाइन था जेरी मल मस्जिद अक्सा मजा निकतुस त मुखे 3 प्याला पेश कया विया हिकड़े में खीर हो बे में शराब हुयो टे में पानी हुयो मुखे 3 प्याला पेश कया विया जेको तोखे वणे सो खणो साईं फरमायो त मूं शराब के परे कयो पानी भी न खयुमि मूं खीर पीतो खीर खीर पिए या खपाए वाला ठाहे इने जे लादो तो खीर खपाए वरी 20 जी करामत किले मां 2 किला बिन मां 4 किला मन गश फलैस मिन्ना साईं फरमाइन था जेको मिलावट करे सो असां जो न है मदीने वारे जो न है घणा डी खाईंदे पुट ये पैसा घणा डी ये खीर जी मिलावट वारा घणा लख कमाया थई ये जेके ख़यानत कन था न तिरन जो तेल तिरन मां मिलावट वारा मिसाल 10,000 कमाई न ओचतो ज़ाल बीमार थी पे जो डॉक्टर ने तो वरी हेडो चिठो लिखी वेठा डांद जो डांद उठल में गऊ कोई 10,000 जेके मिलावट मां कमाई उहे तो विया 5,000 ॿिया भी खीसे में कढी हराम में बरकत ना है जो हराम में हलाल में बरकत आ। मिसाल दिया असांजे समाज जो हिकिड़ो मुआशरे जो
समझाने जे लाइ बकरी हलाल या हराम जी कुत्तो आहिनि ॿई हिक जहिड़ा हिक जेतिरा जानवर पर बकरी हलाल कुत्तो हराम हाणे कुत्ती जो वियाह बि आहे त ॿ लड़ घणा ॾींदी आहे 6 8 10 12 में ॾींदी आहे ऐं बकरी हिकिड़ो ॿ का सुठी हूंदी त वधि में वधि 3 4 दंग थियो का बि बकरी 10 12 न ॾींदी आहे समझो था ऐं बकरी जो हलाल आहे त कुसजन बि जाम थियूं रुगे हैदराबाद में ॾिसो केतिरा बकर था कुसजन कराची में वरी जो ईद थी अचे ओ कुर्बानी वारी हे हाईवे तो मां ॾिसंदो आहियां त गाॾियूं टकुनि भरियूं पियूं ईंदियूं रुगे कराची हिकिड़े शहर में हज़ारे बकर कुसजन था पर ॿाराड़ी में वञी ॾिसो त धणनि जा धण ॼण खोट आई कान्हे हेतिरा बकर कुसजन था ऐं बकरी ॾिए बि 2-3 फर थी ऐं ॾिए बि 6 महीने ऐं कुत्ती 4थे महीने ॾिए बि 12 पर किथे कुत्ते खे कुहंदे ॾिठो खाई कुत्ते खे कोई खाए न वरी किथे कुत्तनि जो धण ॾिठो जीअं बकरियुनि जा धण थींदा न छो वो हराम आहे हुन में बरकत न आहे बकरी हलाल आहे हुन में बरकत पुट हेॾे मुड़े ध्यानु कयो हिकिड़े घर खे 2 दरवाज़ा हुजनि न हिकिड़ो हेॾो दरवाज़ो ॿियो हेॾो दरवाज़ो हिन दरवाज़े मां हराम जो 1 रुपयो ईंदो हे 1 रुपयो हराम जो हिन दर मां ईंदो त हिन दर मां बरकत निकिरी वेंदी जे हलाल जो रुपयो घर में ईंदो त हेॾो बरकत अंदर अची वञी आज़मायो वञी परखियो हलाल में बरकत हराम में बरकत सुभान अल्लाह साईं फरमाइनि था मूंखे खीर ॾिनो वियो मूं खीर पीतो शराब खे थुॾे छॾियऊं शराब क़बूल न कयूं साईं फरमाइनि था मूंखे चयो वियो त या रसूल अल्लाह जेकॾहिं तव्हां पाणी जो प्यालो पीओ हा त तव्हांजी उम्मत नूह जे तूफ़ान वांगुरु ग़रक़ थी ॿुॾी वञे जे तव्हां शराब पीओ हा त तव्हांजी उम्मत गुमराह थी वञे पर तव्हां खीर खे पसंदि कयो आहे तव्हांजी उम्मत फितरत ते क़ाइम रहंदी पीअणो आहे त खीर पी न शराब छो थो पी मुसलमान सदाईं वरी शराब पी हाणे वो ठरो आम थी वियो आहे ठरो पोटड़ी के दला बचायो हूंदो ॿुधो हिकिड़ो फुड़ो शराब जो हिकिड़ो फुड़ो वात में विझे न त 40 ॾींहं हुनजी दुआ रब वटि क़बूल न आहे शराब जेॾीमहिल पीए थो न माण्हू उनजी जीअं कमीस लाहिबी आहे न बदन जी कमीस लाहिबी आहे उन जो ईमान ईअं लही जेको ज़ानी ज़िना थो करे उन जो ईमान ईअं निकिरी वेंदो आहे जे कमीस बदन खां लाहे छॾे जे ज़िना कंदे ज़ानी मरी पए त बेईमान थी मोह जे शराबी न शराब जे नशे में मरी वञे त बेईमान थी मरी ओ मिठा ओ मुजादा शराब पीअण इहो कॾहिं बि मोमिन खे ठहे न इहो मोमिन खे ज़ेब नथो ॾिए भला जे आदत अथई न त फोटा खणी अच मां तोखे पढ़ी ॾियां शराब बीड़ी हुक्को नास नसवार पान हीरोइन चरस जहिड़ो बि नशो हुजे न फोटा खणी मुफ़्त में पढ़ी ॾींदो पैसो बि न वठंदो थियणो ईअं खपे त लख खनि वठां ऐं पोइ पढ़ी ॾियां पर लख न रुपयो बि न वठंदो मुफ़्त में पढ़ी ॾींदो
छॾण जो इरादो करे फोटा खणी आ जे न छॾी त मां तुंहिंजो ज़िम्मेदार आहियां भाई हिकिड़ो फोटा पढ़ाए वियो सिगरेट भॼ हुजनि चईसीं फोटो वात में विझी वरी सिगरेट थो पिया ॾाढी ख़ुशबूदार फोटे जी खुशबू वरी तूं हिकिड़े मवाली खे पियो चवां वाह या हाणे चिल्म छॾ जान थोरो थी वियो आहीं चईसीं तूं बि सही आहीं पर हे जेको सुबुह जो सूटो थो हणां न इहो बचनि खां बि मिठो हाणे किथे बचा किथे दूंहो ज़हर हाणे इहा जेका इन जो नड़ हूंदो आहे न हुके जो नड़ इनखे थोरो खोले इन जे अंदरूं त ॾिसण त कारी खिर ॼमी थी वञे सॼो नड़ अंदरूं काराण ॼमी थी वञे हाणे इन नड़ मां दूंहो निकिरे हे जेको दूंहो अंदर थो पियो दॿाई हे अंदर वारा इहे आंतरा फिफड़ इन्हनि ते बि का खिर ॼमंदी आहे न अच्छो साफ कपिड़ो ये पुसाए सिगरेट जो दूंहो हीअं करे हीअं फूक हण त उनखे ॿ टिनि फूकनि खां पोइ अच्छो कपिड़ो कारो थी वियो हे 500 फूकूं रोज़ तो अंदर हणी दूंहे वारियूं त तुंहिंजे अंदर जो हाल छा थियो हूंदो ओ सिगरेट पीअण वारा ॿिए जो छा थो बिगाड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सिगरेट पीअण वारा ओ चेहरो आ चंड जहिड़ो बारी बणायो तुंहिंजो दूंहे में उनखे छो थो कारो करे तूं काढ़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी सिगरेट पीअण वारा पुट छॾ बि आदत जी छॾींदा तूं त नियत सुठी कर क़ुरान ॿुधंदा न छॾींदा है फतही भाड़िया इंशाअल्लाह छॾींदा जेके पीअण वारा हथ मथे खणो चो छॾींदासीं न पीअण वारा खणनि छा जेके पीअंदा ई न आहिनि उहे छो हथ खणनि जेके पीअंदा आहिनि उन्हनि हथ खयो आहे न छॾियो त खणी अचो फोटा फ़कीर तोखे पढ़ी ॾींदो हाणे तव्हांजे कोटड़ी में दरगाह ठाही अथव ठटे वेंदा आहिनि न ठटे ये गोल गोल गुदाम चांवरनि वारा इन जे पासड़े में अथव हिदायताबाद अचो फोटा खणी चो पढ़ी ॾियांव इंशाअल्लाह ताला इहा आदत छुटी वेंदी सिगरेट न पियो हुको न पियो चर्स न पियो शराब न पियो जेका शइ हराम आहे उन खां पाण खे बचायो साईं फरमाइनि था मेरा जवारी रात ॾिसां हिकिड़ा माण्हू आहिनि जेके ज़मीन ते ॿधी लेटाया विया आहिनि मलाइकनि जे हथ में बाहि जा ततल हथोड़ा आहिनि सुर्ख ॻाढ़ा बाहि में ततल हथोड़ा लो दुर्ब बिहार जबल लसार तुराबा जे जबल ते हणजे त जबल पहण पुरसा पुरसा थी वञे जबल ज़रा ज़रा थी वञो उहे हथोड़ा मलाइकनि जे हथनि में हिकिड़नि माण्हुनि खे हीअं जो हथोड़ो हणनि त मग़ज़ चित थी वञे मेजालो ज़रा ज़रा थी चित थी वञे वरी जो हटाइनि त वरी मथो सही सलामत वरी हथोड़ो हणनि वरी मग़ज़ चित थी वञे वरी हटाइनि वरी मथो सही सलामत थी वञे इहो अज़ाब पियो उन्हनि खे थिए मूं पुछो जिब्रील हे केर माण्हू आहिनि या रसूल अल्लाह उहे माण्हू आहिनि जेके निमाज़ न पढ़ंदा हुया छा कंदा निमाज़ न पढ़ंदा हुया ही उन्हनि जी सज़ा आहे पुट वो तुझे मोमिन आहीं मुसलमान आहीं मदीने वारे जो आशिक आहीं त नमाज पढ़ अकीमुस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन रब तो फरमाए त नमाज कायम कयो मुशरिकन मजा न पढ़जो मुशरिक काफिर नमाज न पढ़ंदा आहिनि जे मोमिन आयो त नमाज छा था जो नमाज पढ़ंदो मथे मथे
खड़ो अल्लाह मदीने वारे जो दीदार कराईंदो पंज वक्त नमाज पढ़ो कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो चोरी न कयो शराब न पियो ज़िना न कयो परावा नंग न तकियो ज़ुल्मन जा कम न कयो बेहयाइन जा कम न कयो मुझे महबूब जे दरजा दीवाना मस्ताना बणजी वञो महबूब जा फरमा बरदार बणजी वञो खुदा जो कसम तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत बि आबाद साईं फरमाईंदा जेॾीमहिल जन्नत में पहुतुस फसमैतु खशखशत अमामी पंहिंजे अॻियां जुतियुनि जा खड़काट ॿुधां पियो हीअं जो ॾिसां त जिब्रील जा खड़क हज़रत बिलाल जा खड़काट बिलाल हले पियो मदीने में उन जे जुती जा खड़काट आहे न शान आशिक जो मदीने वारे साईं जे मस्ताने जो आहे न मान मर्तबो जेके मक्के में मारूं कढंदा पत्थरनि ते लेटाईंदा बिलाल मुहम्मद जो दर छॾ चवंदो मरी वेंदुसि पर मदीने वारे जो दर न छॾींदुसि पोइ छा था चओ मदीने वारे जा आशिक थींदो फरमा बरदार थींदो या बेफरमान तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत बि आबाद थींदी रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग। आमीन।